सी प्यार में तो कोन पालियो हो छा तुझे अबे तुझे ला हे सोचू कोन रखियो हो चरिया तो के छा थी वयो आ जे तुझे अबे मा तो के ताते इन मंजिल ते पहुंचायो अज तोखे ओहे याद कोन के तुझो औलाद भी तुझे ला यही सोना गुल रखल पोखियों था बबुर ऐं घुरों था अंब ये की थी दो अदा बबुर पोखीदासी बबुर मिलंदा अंब पोखीदासी अंब मिलंदा खुदा जे मथा तवक्कल रख नंबर 1 नंबर 2 जेकर तू जो असा जो औलाद नेक ऐं सालिह हुआ त छा अल्लाह से पांजे नेकन सालिहन बारन जी रिज़्क रोजी कुशादी न कंदो आ गौर कर छा अल्लाह से पांजे नेकन बारन जी रिज़्क रोजी कुशादी न कंदो आ छा कंदो आ त पो तव्हां सा के फिक्र छो होण घुर्जे नंबर 3 जेकर तव्हां सा जो औलाद नेक ऐं सालिह नाहे त पो उन जो तव्हां सा फिक्र छो कयो हर पासे खां तोखे जवाब मिलंदो त पोखणी थई त पोख न त वींदई मुद चढ़ी लतीफ सरकार फरमाए छडियो पोखणी थई त पोख न त वींदई मुद चढ़ी पानी थींदी पोया रो पोइ सुकी थींदई सोक जिते लुणदो सजो लोक मता सिकी हिकड़े संग जे ला पांजे हथन सा पाण कर याद रखी छर मुझा दोस्त जे कदे 5 लाख 20 लाख 30 लाख बैंक में प्यान खुदा जो कसम तो जा नाहन हुजूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दरबार में सहाबा इंदा व्या महफिल लगंदी वई वेहंदा व्या का एड़ी घड़ी आई जो सहाबा जे आडो हिकड़े सहाबी अर्ज कयो या रसूल अल्लाह हिन सा जे दोस्त जा 200 उठन हुजूर मुर्की उन दे निहारियो उन चयो या रसूल अल्लाह मुजा 2 उठ हुजूर मुर्कियो वरी उन चयो या रसूल अल्लाह भोग थो करे हिन जा 200 उठ मां पांजे न गुनाहगार अखड़न सा दिसी आयो हां हुजूर फरमायो फलां दे खबर चे तो या रसूल अल्लाह मुजा 2 उठ सदको जा मुजा मदीने जा शहनशाह तुझे इल्मे गैब जे मथा सदको जा मुजा मदीने जा शहनशाह तुझे उन प्यार जे मथा करोड़े अमड़न जो प्यार हिकड़े पासे मुझे मुस्तफा जो प्यार हिकड़े पासे मुझे मदीने जे शहनशाह फरमायो तू भी सच तो गालाई तू भी सच तो गालाई तो उन हिकड़े साहबी के लुक्तियो पेरे या रसूल अल्लाह मां पांजे अखड़न सा दिसे हां हुजूर फरमायो अदा हे पांजे अखड़न सा दिसे वा तुजा 200 उठ भला तू वजाहत करे बुधा त तुजा 2 उठ कीए जे तो या रसूल अल्लाह मां 2 उठ हियर अल्लाह जे राह में खैर करे आयो हां 198 उठ पोइते अल्लाह के जान मुझे हयाती जी मुखे खबर काने मुजा ओही 2 उठ जेके मां अल्लाह जे राह में दी आयो ऐ ईमान वारा ये जेके लख या करोड़ या बंगला ये तुझा नाहिन भुलियल आहिन तू जो उहो वा जेको पांजे हथड़न सा अल्लाह जे राह में दई वनी ऐ जेको खुदा याद रखी छर जेको तू पांजे हथड़न सा दी शुक्र कर जो अल्लाह तो खां इहो ॾियारियो न त तोखे कह दिनो अल्लाह ताला सबनी के अमीर करे छड़ेदा खुदा खां को पुछण वारो आहे छा छा थियो तो मुसलमानो कुरान जी आयत पे पढ़ियम रब्बे करीम फरमायो वल्लज़ीना यकनिज़ूना अज़्ज़हब वल फिद्दत वला युनफिकूनहा फी सबीलिल्लाह फबश्शिरहुम बिअज़ाबिन अलीम ओ मुझा सोहना महबूब मोहम्मद करीम सचो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान करे कायनात के बुधाए ऐ दुनिया वारो रात ॾींहं जेको सोन चांदी गॾु गॾु कंदा था वञो ऐं अल्लाह जे राह में खर्च नथा कयो कुरान जा लफ्ज़ हन वला युनफिकून फी सबीलिल्लाह ऐं अल्लाह जे राह में खर्च नथा कन उन्हनि शख्सन के मुझा महबूब फबश्शिरहुम खुशखबरी बुधाए कुरान जा लफ्ज़ ॾिसो दोस्त जियां तंज़ीह अंदाज़ में केर कंहिंखे चवंदो आ त म्या घणई ॾींहं तो बि मगी के अॼु थोरो असांजे डंडन जो बि मज़ड़ो वठी ॾिस
डंडन जो मज़ो त कोन डंडन सां त सूर थींदो आहे न दा पर तंज़ीह अंदाज़ में चवंदो आहे ऐं वराईंदो अथसि डंडो मग़ज़ में हू रड़कंदो आहे। अॼु रब बि क़ुरान में ईअं लफ़्ज़ पियो फरमाए बिशारत माना ख़ुशख़बरी। रब त फरमाए मुंहिंजा महबूब फबश्शिरहुम इन्हनि शख़्सनि खे ख़ुशख़बरी ॿुधा छाजी बिअज़ाबिन अलीम अल्लाह जी अज़ाब जी। यानी इन लफ्ज़न में ये चीज़ तो खुदा चवे तो उन शख्सन ते अजाब कंदे मां खुदा के कोई रहम नहीं दो जेके सोन चांदी दिनोन मान भी मु गड ढेर मथा ढेर कंदा वजन बैंक बैलेंस वधेंदा वजन वला युनफिकूनहा फी सबीलिल्लाह मगर मां अल्लाह जे राह में खर्च न था कर। हाने वरी अगी आयत बुध कुरान एक ईमान असा जो केड़ो थी गयो कुरान करीम जी निज आयत आयत नंबर 2 उन सा लागी थी ओ मुजा सोना करीम रब जेके तो करीम रब जे राह में खर्च न था कन उनन के केड़ी खुशखबरी दिया तुझे अजाब जी। अल्लाह जे ज़ात फरमाए यौम युहमा अलैहा फी नार जहन्नम। बुधो अल्लाह जो कुरान दुनियादार कन खोल अखियूं खोल दिल जूं अखियूं खोले अल्लाह जो मिठड़ो कुरान बुध। अगर अल्लाह जे कुरान जे मता यकीन अथई त इन दौलत के पंहिंजो न समझ तुंहिंजी उहा आहे जेका हथन सां ख़र्च करे वञे। यौम युहमा अलैहा फी नार जहन्नम। अल्लाह ताला फरमाए तो मुझा महबूब इन्हन के बुधा जेकी दुनिया दौलत गड करे रखव अल्लाह ताला फरमाए तो जदे कयामत जो दिहाड़ो थींदो उन ताजे दौलत के मां अल्लाह फरिश्तन के हुक्म कंदुस त इन दौलत के गड करे जहन्नम जे बाहि में विझी गाढ़ो कयो। फतुकवा बिहा जिबाहुहुम व जुनूबुहुम व ज़ुहूरुहुम। अल्लाह जो कुरान लफ्ज़ लफ्ज़ जो तर्जुमो बुध रब्बुल आलमीन फरमाए तो जदे उनन जी गड कयल दुनिया दौलत उहा जंहिंजी ज़कात अदा न कई हुंदा गरीबन मिस्कीनन यतीमन के हिस्सो न दिनो हुंदाऊं रात ॾींहुं गॾु कयो ही बि कयो ही बि कयो ही बि कयो। रब चए थो मां मलाइकन के हुकुम फरमाईंदुसि ऐं मुंहिंजा फरिश्तो इन दुनिया ई दौलत के जहन्नम जे बाहि में विझी करे गाढ़ो कयो गाढ़ो करे पो हुकुम मां खुदा जो आ इन्हनि जो पेशानियूं बि ॾंभींदा वञो इन्हनि जूं छातियूं बि ॾंभींदा वञो इन्हनि जा पुठा बि ॾंभींदा वञो रुगी ॾंभींदा न वञो। अल्लाह फरमाए थो जॾहिं मलाइक उन्हनि जा पुठा पासियूं पासीरा मुंहुं ॾंभे बस कंदा पोइ खुदा कुरान ॿुधो खुदा चवे छा थो। अल्लाह चए थो अल्लाह जे तरफ़ खां ऐलान थींदो हाज़ा मा कनज़्तुम लिअन्फुसिकुम। हीअ उहा तुंहिंजी दुनिया ई दौलत आहे जेका तूं पंहिंजे लाइ पोइ गॾु करे आहीं। फज़ूक़ू मा कुंतुम तकनिज़ून। रब फरमाए तो मां अल्लाह ऐलान कंदुसि त हाणे न अज़ाब जो मज़ो चख। ॿुधाए दा त इन दुनिया के गॾु करण में मज़ो या इन दुनिया के अल्लाह जे राह जे ॾियण जो मज़ो। ॻाल्हाए 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 चुप चुप भले न ॾे तुंहिंजो मसालो आहे। आऊं चंदो वठण तव्हां फुलनि वारनि खां कोन आहियो हा दा लेकिन ख़ौफ़ खुदा तव्हांखे ॾियारण आयो हा त खुदा जो ख़ौफ़ कयो जंहिं मिल्कियत के तव्हां ज़ाती मिल्कियत था समझो या तव्हांजी नाहे भुलियल आहियो ॾाढा। अल्लाह जे राह में ख़र्च कयो इहो तव्हांजो पंहिंजो आहे वरन जेको तव्हां न पंहिंजे अबे अम्मा जे पुठियां ख़ैर ख़ैरात कई हो न तव्हांजा बचड़ा बि पुठियां इहो शायदि अञा ज़मानो ॿियो अचे अदा अञा तव्हां सां में कुझु लॼ लीह आहे पोयनि जो ख़बर न आहे कहिड़ो हाल हूंदो दिमाग़ जा पर्दा खोलियो। मिठड़ा दोस्तो इहे बुनियादी शयूं आहिनि जिन खे समझण जी अॼुकल्ह ज़रूरत आहे जंहिंखे असां
अण समझो करे छॾियो आहे, रस्मी बणिजी विया आहियूं हर ॻाल्हि में। हा ख़र्च बि कंदासीं पर अहिड़ी जॻह ते कंदासीं असांजो नालो त हुजे न घटि में घटि। हे मेमुणनि जी मस्जिद असां सूमरन जो छा वञे, असां सूमरन मस्जिद ठाही त मेमुणनि ॾिनो छा? अल्लाह अफ़सोस अस्तग़फिरुल्लाह ताला रब्बी। ए मियां जेकॾहिं सूमरन जी मस्जिद ठही ऐं उन्हनि मां अल्लाह जन खे तौफ़ीक़ ॾिनी उहे शुक्रानो अदा कनि जो अल्लाह ताला उन्हनि जी उहा दौलत पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में क़बूल कई, तॾहिं त ख़ुदा हुननि खे तौफ़ीक़ ॾिनी जो हेड़ो सुहिणो घर रब जो ठाराए छॾियो जंहिंमें कावा ई कावा लॻा पिया आहिनि, शीशे जो ॼण महल ठाराए छॾियो अथनि। अल्लाह अञा हुननि खे तौफ़ीक़ ॾे। ए मियां दोस्तो, पर ख़ुदा उनखे कॾहिं चयो त हीअ मेमुणनि जी मस्जिद कान्हे, सूमरन जी मस्जिद आहे, ऐं हाणे जेका ठहे थी उहा मेमुणनि जी आहे, सूमरन जी कान्हे का। यानी जेकॾहिं सूमरन पंहिंजी मस्जिद करे ठाराई त पोइ वरी सवाब जी उमेद कहिड़ी रखंदा, ऐं जेकॾहिं मेमुण हीअ पंहिंजी मस्जिद करे ठाराइनि त सवाब जी उमेद कहिड़ी रखंदा। ओ ख़ुदा जा बानो, मस्जिद मेमुणनि जी हुजे या महले कहिड़े जी हुजे, घर त अल्लाह जो आहे। हे घर त मुंहिंजे रब जो आहे। हे मेमुणनि या सूमरन जो घर न आहे अदा, हे अल्लाह जो घर आहे। मेमुणनि सूमरन जो उहो घर आहे जंहिंमें हुननि जा बचड़ा वेठा आहिनि। हिते त अल्लाह जो घर आहे, अल्लाह जे इबादत जी जॻह आहे। त मुंहिंजा दोस्तो, इहे ज़ातियूं, इहे पाड़ा, इहे ज़हन मां सोचूं कढो, इहे सोचूं मनफ़ी आहिनि। इहे तव्हांखे अल्लाह जे तरफ़ न वठी वेंदियूं, नफ़्स जे तरफ़ वठी वेंदियूं, जेको तबाहीअ खां सवाइ ॿियो कुझु बि न आहे। हे अल्लाह जो घर आहे, जिथे भी ठहे वो अल्लाह जो घर आ। वो मदरसो भले खणी चाचो बेचारो मोहम्मद उर्स जेको मदरसो पे तो ठाराए, मेमुणा असां सुमरा छो ॾियूंसि, पाणे मेमुणा ॾींदसि, मेमुणा चले असांखे मस्जिद पंहिंजी ठाराइणी कोन्हे। अल्लाह अल्लाह। ऐं ख़ुदा जा बानड़ा, अॼु जो कमु सुभाणे ते न रख, अॼु जो कमु सुभाणे ते न रख। इन हयाती जे मथां एतिरो भरोसो न कर जेतिरो तो भरोसो समझो आहे। कहिड़ी ख़बर आहे त सुभाणे ताईं तूं असां हूंदासीं या न हूंदासीं। अॼु जो कमु रातो रात में लाह, मगर हींअर लाह, सुभाणे ताईं छो थो रखी। जेकॾहिं राति तो असांजो इंतकाल थी वञे, ख़बर आहे त सुभाणे तो असांजे पुट जी साॻी नियत हुजे जेका तुंहिंजी असांजी हींअर आहे ख़बर कान्हे का ख़बर मुंहिंजा दोस्त। इन करे पंहिंजी क़बर ठाहे, पंहिंजे क़बर जो घर ठाहण जे लाइ अल्लाह जे घरनि जी तमीर करा। बेशक अल्लाह जो घर, अल्लाह जो घर, अल्लाह जो घर, इहो ई सबब आहे जो मस्जिद में फितना छाजे करे हल। मस्जिद में फितनो छो आहे? जंहिंजी तमीर जॾहिं थिए थी तॾहिं कजे फलाणनि जी मस्जिद आहे, ये फलाणन जी मस्जिद आहे, पोइ फितनो न थींदो, ॿियो छा थींदो? अल्लाह जो घर ठहे त फितनो न थिए न दा। उन्हनि शख़्सन मुनाफ़िक़नि जन मस्जिद ठाराई, याद आहे तव्हांखे? क़ुरान करीम खोले ॾिसो, उन्हनि मस्जिद ठाराई, उन्हनि भी मस्जिद नियत बुरी सां ठाराई त मस्जिद हुयनि, मगर नियत में चङाई कोन हुई। मुझे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात सां हू पंहिंजे अक़ुल जे मुताबिक़ धोखो पिया कनि। उनखे इहा त ख़बर न हुई त जेको अल्लाह जो महबूब हूंदो उन सां धोखो केरु करे सघंदो। त मुंहिंजा दोस्तो, मस्जिद जो जेको बुनियाद आहे, अल्लाह ताला उन बुनियाद लाइ छा फरमायो? मुंहिंजा महबूब, इन मस्जिद जो बुनियाद ई चङाई ते रखियल कोन्हे। मुंहिंजा महबूब, तूं पाक, तुंहिंजा सहाबा पाक हली उन मस्जिद में निमाज़ पढ़ो जंहिंजो बुनियाद चङाई ते रखियल आहे। त मुंहिंजा दोस्तो, जॾहिं भी जिथे भी मस्जिद ठहे त ज़ातिन खे विच में न आणियो, पाड़नि खे विच में न आणियो। हरगिज़ इहो न सोचो त ही फलाणनि जी मस्जिद आहे। मस्जिद अल्लाह जो घर आहे। दिल खोले मदद कयो, यकीन समझो इहो तव्हांजो नफ्स तव्हांखे भुलाए थो त मतां 5 रुपया ख़र्च करे ऐं वरी ही पोइते थी वरी अॻिते हलियो वञे। इन शइ खां हटो। अॼु जो कमु सुभाणे ते न रखो मुंहिंजा दोस्त। वरी थो चवां, अॼु जो कमु सुभाणे ते न रख। अॼु जो अॼु चेक कढी मस्जिद में मोकिले छॾ, चओ त ही अल्लाह जो घर ठही रहियो आहे, मां अल्लाह जे घर में ही ॾेई रहियो आहियां। इहो बि न सोच त घर देवबंदीअ जो ऐं बेरेलवीअ जो। इहा बि महज़ तुंहिंजी हथरादू सोच आहे। इहा बि तोखे तबाही जे तरफ़ वठी वेंदी। देवबंदी हुजे या बेरेलवी, शियो हुजे या सुन्नी हुजे, मियां घर त अल्लाह जो आहे। के देवबंदी बेरेलवी शिये सुन्नी जो घर तो रही आहे। ईमान बचायो, अल्लाह जे रज़ा ख़ातिर अमल कयो, अल्लाह जो कुर्ब हासिल करण जे लाइ कयो। इंशाअल्लाह ताला अल्लाह जो घर ठही वेंदो। अदा इहा बि ॻाल्हि ज़हन में चङी तरह रखी छॾियो। अदा अल्लाह जो घर ठही वेंदो ऐं ईअं ठहंदो जेको ड्राहण वारनि जे सोच में भी न हूंदो। अल्लाह जो घर उन खां बि सुहिणो ठही वेंदो।
वो हे हुजे या को बियो हुजे, जिथे भी खुदा जो घर जने ड्राहे बोआ, जने सांजी मस्जिद ड्राथी त छा उनके खबर हुई त असां हेड़ो अल्लाह जो घर सोनो ठाहींदासी। दोस्त बुधाइन पिया त ॾाढी आज के खुशी थी। दोस्त बुधाइन पिया त जने ठाहे असां अञा ड्राहे बस कयो त को हिकड़ो सूमर आयो चई से सब लोह मुंहिंजे मथा, को बियो सूमर आयो चईंदा सजो सीमेंट मुंहिंजे मथा, को टियों आयो चईंदा सभई सिरूं मुंहिंजे मथा, चौथों आयो दा सब मजदूर इए चईन पंजन माण्हुनि नियत कई इरादो कयो अल्लाह जो घर ठही वियो। थी सके तो अल्लाह जी ज़ात मेमणुनि खे अञा वधीक तोहफ़ी ॾे को हिकिड़ो ई चवे त मैं हे सॼो घर खुदा जो मुंहिंजे हवाले। ही अल्लाह जी मर्ज़ी आहे, हे अल्लाह जी मर्ज़ी आहे त जेका जेको कमु वठे, पर इन जो मतिलब इहो कोन्हे त सूमरा इन में हिसो न वठनि, इहो मक़सद कोन्हे, या फ़क़ीर बलाल हिसो न वठनि, इहो मक़सद कोन्हे। अल्लाह जो घर आहे, अल्लाह जे घर जे ठाहण में भरपूर मदद कयो, दिल खोले मदद कयो, सुहिणी नियत सां मदद कयो, वरना अल्लाह पंहिंजे ज़ात जो पंहिंजे ख़ैर जो कमु जेकर उस्ताद मोहम्मद उर्स जहिड़े निकिरे उस्ताद खां वठी छा फुलनि जे शहर में उस्ताद मोहम्मद उर्स वधीक अमीर आहे या ॿिया कारोबारी अमीर आहिनि? ॻाल्हायो सच छो न था, ड्रिजो छो था? ड्रिजो न कंहिंखां मिया, ड्रिजो हिकिड़ो ख़ुदा जे ज़ात खां। खोड़ सारा ॿिया दौलतमंद माण्हू कोन वेठा आहिनि छा ता फुलनि जे शहर में? खोड़ सारा माण्हू वेठा आहिनि, हो वीचारो फ़क़ीर पंहिंजी पघार या पंहिंजूं पघारूं कढाए पियो थो। हाणे इहो उन जो वस कोन्हे या मुंहिंजे रब हुन जी शइ क़बूल कई आहे तॾहिं त कराएसि, या उनजी खुश नसीबी आहे, या उनजी खुश क़िस्मती आहे। लेकिन इहा ॻाल्हि बि यादि रखी छॾियो, वधीक न हिकिड़ो रुपयो बि जेकॾहिं केरु अल्लाह जे घर में ॾे त ख़ुशीअ सां क़बूल कयो, छो त ख़ुदा हुन जो इहो ई क़बूल कयो आहे। मुंहिंजा मिठड़ा भाउ, बस मूंखे उम्मीद आहे त इंशा अल्लाह ताला ए नंढड़ी ॻाल्हि दोस्तनि खे सम्झ में असां फ़क़ीरनि जी बस इहा ई ॻाल्हि अथव दा त जेको अमल कयो भले नंढड़ो कयो पर मुंहिंजे रब जे राज़ी करण जे लाइ कयो। मुंहिंजे महबूब मदीने वारे साईं जा जेकॾहिं असां उम्मती आहियूं, दावा था कयूं आशिक़ मुस्तफ़ा हुजण जी, त मुंहिंजे मुस्तफ़ा जो हर अमल पंहिंजे रब जे रज़ा ख़ातिर आहे। मदीने वारे जो आशिक हर अमल कंदो अल्लाह जे रज़ा ख़ातिर, ऐं अल्लाह जो आशिक वरी हर अमल कंदो मुस्तफ़ा खे राज़ी करण। त तव्हां सां खुश नसीब आहियूं, अल्लाह जा भी आशिक आहियूं, सुहिणे मुस्तफ़ा करीम जा भी आशिक आहियूं। मूंखे उम्मीद आहे त इंशा अल्लाह ताला देर न कंदो, हिक ॿिए ॾे ॾिसंदो न। मक़सद इहो कोन्हे जे कुझु वीचारा माण्हुनि जो बि ॾोह कोन्हे। जीअं गारो जारो सूमरे कंहिं दोस्त पे ॿुधायो त हिकिड़े हमराह कई दावत, पोइ मानड़ी अखण खां पहिरीं माण्हू खे चवंदा हाणे भला निमाज़ ॾींहुं पढ़ो त मानी खां चए ॾिस ॾिस हुण बि असां नाल ठगी पिया करे ॾे, असां सॼी ज़िंदगी कम कोन कीता, हुण बि चए त पहिरीं ए कम करो पिछे मानी। सो माण्हू बि वीचारा था एतिरा ड्रिनल आहिनि मौलविन खां, बंदी चंदे जी खुटे ई कान थी, चवंदा बणा हाणे हे फ़क़ीर पियो आदत पइजी वियसि चंदे जी। न मुंहिंजा दोस्त, ख़ुदा जे ज़ात जो कसम खणी थो मां तव्हांखे ॾसां त जेकॾहिं हिन आर्ज़ खे केरु प्रोग्राम ॾेई करे ऐं पैसा ॾींदो आहे त ही ख़ुदा जी ज़ात ॾिसे थी, ही आजिज़ कॾहिं बि उन ॻाल्हि खे बि सुठो कोन सम्झंदो आहे। यकीन कयो, हिन आर्ज़ खां केरु नात पढ़ाए पैसा घोरींदो आहे, ख़ुदा थो ॼाणे कॾहिं बि नाज़ खे ॻाल्हि सुठी को लॻंदी आहे। पर पोइ काफ़ी दफ़ा दोस्तनि सां इज़हार कयो हिन ॻाल्हि जो त मैं ईअं न कयो, पर पोइ दोस्तनि मजबूर कयो त साईं तव्हां हिकिड़ो दफ़ो चयो, ॿ दफ़ो चयो, हाणे तव्हां छॾे ॾियो। कंहिंजे मोहबत खे तव्हां ईअं निगलेक्ट न कयो, कंहिंजे मोहबत खे तव्हां इहे तीर उछलाए न हणो। महिरबानी कयो तव्हां ख़ामोशी अख़्तियार कयो, कंहिंजे मोहबत खे तव्हां ईअं झंझोड़ियो न, पोइ मजबूर थी ख़ामोशी थींदा आहियो। वरना हे फ़क़ीर खे अल्लाह ताला पंहिंजे गंज मां एतिरो कुझु ॾिनो आहे, हूअं बि जेको अल्लाह जे दर जो अदा मुंहिंजा दोस्त पेनागर हूंदो, हो दुनिया जे दरनि जो पेनागर न थींदो। जंहिंजो हथ ख़ुदा पंहिंजे दरबार मां भरींदो आहे, उहो दुनिया जा हथ हरगिज़ ईअं न कंदो आहे। पर ही चूंकि अल्लाह जो घर ठही रहियो आहे, आऊं अल्लाह जे घर जे लाइ तव्हांखे पुरज़ोर अपील करे रहियो आहियां। जेसिताईं आवाज़ पुॼी रहियो आहे, मर्द आहियो या औरतूं, ख़ुदा जूं बानियूं तव्हांजे लाइ बि साॻियो शरीयत जो हुकुम आहे।
पंहिंजे ज़िंदगी खां वधीक पंहिंजे क़बर खे बचायो। क़बर हमेशह रहण वारी जाइ आहे, आख़िरत हमेशह रहण वारी जाइ आहे। हे दुनिया थोरी आहे, पंहिंजी आख़िरत बचाइण जे लाइ मस्जिद जे ठहण खां पहिरीं बैंक में पैसा आहिनि त वधंदा कोन, चेक कढी अल्लाह जे दर जे हवाले करे छॾियो। अल्लाह जो घर ठहरायो। अल्लाह जे घर ठहराइण में इंशाअल्लाह ताला इहो बि ॿुधाईंदो हलां। क़ुरान जी आयत हिकिड़ी त पढ़ियमि पर ॿी बि त पढ़िया न दा। इहा त पढ़ियमि त जेके माण्हू अल्लाह जे राह में ख़र्च नथा कनि, ख़ुदा जो क़ुरान चवे थो त उन्हनि जी गॾु कयल दौलत जहन्नम जे बाहि मां साड़े उन्हनि खे ॾंभियो वेंदो। पर इहा आयत छो न पढ़ां त जेके अल्लाह जे राह में ख़र्च कनि था उन्हनि जो छा थींदो? इहा आयत बि पढ़ा न, हिक खां ॿ आयतूं तो पढ़ा। पहिरी आयत अल्लाह ताला पंहिंजे सुहिणे क़ुरान करीम जे अंदर इरशाद फरमायो, मन ज़ल्लज़ी युक़रिदुल्लाह क़र्ज़न हसना, मुझो सुहिणो करीम रब पंहिंजे पैदा कयल मखलूक के फरमाए रहियो आहे, केरु आहे तव्हां मां उहो शख्स जेको मां अल्लाह खे सुहिणो कर्ज़ ॾे। क़ुरान जी आयत न हाफ़िज़ साहब, गौर त कयो। ॾिनो कंहिं ॻाल्हाइदा, हे कारोबार कंहिं ॾिनो आहे, हे ज़मीनूं कंहिं ॾिनियूं, हे इज़त कंहिं ॾिनी, हे जाहो जमाल कंहिं ॾिनो, जे सभु कुझु ॾिनो आहे। अॼु रब फरमाए थो, केरु आहे तव्हां मां जेको मां अल्लाह खे सुहिणो कर्ज़ ॾे। ओ मुंहिंजा मौला, मैं फ़क़ीर सूमरे साहब चयो त मुंहिंजा मौला मेमून साहब चयो फ़क़ीर बलाल ग़रीबन, उन्हनि जो नालो वठां। ॾाढा मोहबत वारा माण्हू आहिनि दा, ग़रीब आहिनि पर ग़रीब खे उहे बि दिलि ख़ुदा कुशा ॾे। जलसा सभिनी फुलनि में थींदा आहिनि, मगर जॾहिं बलालनि में जलसो, वीचारा शाह साहब जो जलसो बि केॾो मोहबत वारा। ए मियां पर छा त शाह साहब ग़रीब आहिनि। मां पहिरीं अर्ज़ु कयो न त बलाल ग़रीब आहिनि, ग़रीब जी दिलि बि कुशादी हूंदी आहे ऐं ग़रीब में मोहबत जो ज़रड़ो बि जाम हूंदो आहे। मोहबत ग़रीब में जाम मिलंदी आहे। इन करे हिते वरी सुमरा बिरादरियूं, मेमण बिरादरियूं दौलतमंद, दौलत जी अॻे ई गीदा भरिया पर वीचारा मोहबत रखनि किथे। दिलि हिकिड़ी राति ॾींहं पैसा गणे 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 दिलि पिया भरी, हाणे हुजे का कुंड वांदी त मोहबत जो ज़रड़ो बि रखनि। ग़रीबनि वटि पैसो न आहे, मोहबत जा ढेर रखियो वेठा आहिनि। अल्लाह अल्लाह सुहिणे लतीफ़ सरकार फरमायो त मोहबत रखी मन में रंढा रोड़िया जन, तन जो सराफन अण तोरियो। मुझो सुहिणो करीम रब थो फरमाए, ॿुध, जॾहिं ईमान वारे चयो त मुंहिंजा रब मां त तुंहिंजे ज़ात खे कर्ज़ ॾियण जे लाइ तयार आहियां। मस्जिद थी ठहे, मां इन मस्जिद में ख़ैर, मस्जिद में मुंहिंजा रब करीम मां पंहिंजी दुनिया दौलत ॾियण जे लाइ तयार आहियां। पर मुंहिंजा बैंक में त पिया आहिनि 20 लख, जे 10 लख ॾियां त बाक़ी बचंदा 10 लख, मुंहिंजो त बैलेंस खुटी वेंदो। अल्लाह जे तो छा कॾहिं ईअं थियो आहे त दुनिया में केरु तव्हां खां कर्ज़ घुरे ऐं वापसि न ॾे? ईअं थियो आहे दुनिया में? ॻाल्हि आहे दुनिया जे अंदरि ईअं थियो आहे? म्याने मतलब तव्हां कपिड़ो जे करे कर्ज़ ते खणींदा हो त उनखे कर्ज़ ॾींदा आहियो या न ॾींदा आहियो? अहिड़े नमूने सां जेको माण्हू कंहिंखां कर्ज़ खणंदो आहे त कर्ज़ ॾींदो आहे न। रब खां पुछो, अल्लाह से तो जो चवी तुंहिंजी ज़ात जो हुकुम आहे त आहे को जेको मां अल्लाह खे सुहिणो कर्ज़ ॾे, मौला ॾियण लाइ त तयार आहियूं, पर वापसी कीअं थींदी? दुनिया जो दस्तूर आहे न, अदा मां तोखे हीअ शइ ॾियां थो कर्ज़ ते, पर वापसी अदा महीने में, अदा 15 ॾींहं। पोइ जेको माण्हू न पंहिंजे वाइदे ते वापसी कंदो आहे त ॿियो दफ़ो रुॻी फोन करे छॾींदो, अॻिलो मोकिले छॾींदो। ईअं थींदो आहे न? ओ मुंहिंजा करीम रब तुंहिंजे ज़ात खां बि सवाल आहे, सौदो कर सिख फ़क़ीरनि वटां ॻाल्हियूं चरिया। ओ मुंहिंजा करीम रब तुंहिंजे ज़ात सां बि सवाल आहे, कर्ज़ तो घुरियो आहे, ॾियण जे लाइ मां तयार आहियां, 20 लखनि मां 10 लख मां ॾियण जे लाइ तयार आहियां, पर मुंहिंजे बैलेंस जो छा थींदो? अल्लाह ताला फरमाए थो, मन जा बिल हसनत फलहू अशरु अमसालिहा।
मुझो सुनो करीम रब पांजे कुरान में फरमाइंदो आ सुणी अमल सुणो कम सुणो खैर हिकूण ते ॾियण तुंहिंजो कम आ ॾहूण ते ॾियण मां रब जे ज़ात जो कम आ। हाणे ॿुधा त तुंहिंजा 20 लखनि मां 10 लख थींदा या करोड़ पूरो थींदो? ॻाल्हि हा सही करोड़ त पूरो थींदो पर ॻाल्हि ॾाढी ॾुखी आहे। ए चरिया इहो खिंड न इहो ई त हिजाब आहे, इहो ई त पर्दो आहे। इन पर्दे खे हटाए त दीदार थिए न। इन पर्दे के जेस ताईं न हटाइंदे तेस ताईं त कुछ कोन थींदो न। इहो ई त नफ्स कुत्ते जो पर्दो आहे। इन पर्दे के जरे हटाइंदे हटंदो वेंदो दीदार थींदो तो यार जो दीदार थींदो आशिक के करार थींदो। अल्लाह जे दरबार में ॾियण एतिरो भलो थई जेकॾहिं नफ्स तोखे पंहिंजे नफ्स के कुट कुटे कुटे पीही भाड़े के कुट जेस भाड़िया रब जो कुरान सचो या तू सचो? रब जो कुरान सचो आ। अल्लाह जॾहिं चए थो त ॾहूं सुणे अली मुर्तज़ा शेर खुदा त शेर खुदा है। मुंहिंजो अली त अली आ न। हर ॻाल्हि में फिरी सुणे अली जी ॻाल्हि हाॾो ईंदी। मुंहिंजो शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम दरबार में वेठा हन। सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ का हिकिड़ो कासिद आयो आ जेको खजूर जूं थैलियूं खणी आयो आ। 9 थैलियूं मुझे सुणे अली मुर्तज़ा जी खिदमत में पेश कयई। मुझे हैदर करार सुणे अम्मा खातून जन्नत जे घोट हसनैन करीमैन जे बाबे तवां सां सुणे अबू बकर सिद्दीक जे नाम तां भी कुर्बान वेंदा। अमीरुल मुमिनीन उमर फारूक जे नाम तां भी जी जी कुर्बान वेंदासे। उस्मान ज़िन्नूरैन जे नाम तां भी मरहबा मरहबा जे कुर्बान वेंदासे। सुने अमीर हमजा साईं जे शान तां भी कुर्बान वेंदासे। पर सुनो अली त अंदर जो ठारा सुनो अली त अली आ न। मुझे अलीउल मुर्तज़ा करमुल्लाह वजहुल करीम गणियूं 1 2 3 4 5 6 7 8 9 मोटा ॾिने चे मौजू न आहिनि। छा फरमायो? गाला गाला छा फरमायो? मौजू न आहिनि। उन सहाबीअ खे त सोना मदीने वारे घोट मुखे ॾिनियूं तव्हां जे ला। मुझे अली से वरी गणे 9 ते पोइ पाण फरमायो त मौजू न आहिनि। साहबी जो चे मुंहिंजा सोना मदीने जे घोट हाणे मांखे मस्जिद नबवी मां ॾिनियूं हन मां खणी आयो। हां अली मुर्तज़ा जलाल में चे फरमायो त जेकॾहिं 9 हन त अली जूं न आहिनि, अली जूं हूंदियूं त 10 पूरियूं हूंदियूं। उन सहाबी सगोरे जेका मजाक में गीदड़े में रखी कढी चे सोना आहिनि त 10 पर तहां खे ख़बर कीअं पई? आहिनि त 10 पर सोना अली तोखे ख़बर कीअं पई? सोने अली चयो छा तो अल्लाह जो कुरान न पढ़ियो आ त मन जा बिल हसनत फलहु अशर अमसालिहा। हिक नेकी जे वज़ मां अल्लाह 10 नेकियूं ता फरमाइंदो आ। सुबह सवेल मूं हिकड़ी एड़ी खार कुंजी थेरड़ी अल्लाह जे राह में ॾिनी ही। अल्लाह सखिया खुदा ॾींदो त 10 ॾींदो मुस्तफा सखिया। या रब तू करीमी व रसूले तो करीम सद शुक्र के हस्ते मियाँ ने दो करीम। तव्हां सां खुश नसीब आहियूं जो अल्लाह भी करीब मिलियो तो मुस्तफा भी करीब मिलियो। देर न कर सौदो करे वठ। चई त 3 आयत भी पढ़ी वञा, चौथी 5 आयत इहा भी ॿुध। सौदो थई कर। फुटीअ जो सौदो भी कयई, कपड़े जो सौदो भी कयई, कणक जो सौदो भी कदे, रब सां भी सौदो कर त सही न। जे फुटीअ जो सौदो न कंदे फैक्ट्री में न वेंदे त कीअं ख़बर पवंदी त नफ़ो नुक़सान छा कजे? सौदो कंदे त ख़बर पवंदी न। अल्लाह ताला तो फरमाए इन्नल्लाह अश्तरा। ॻाल्हि कंदो थो या क़ुरान आॾो खुलंदो थो मां छा कयां? इन्नल्लाह अश्तरा मिनल मुमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नह। इन्नल्लाह बेशक अल्लाह इश्तरा खरीद करे छॾियो। अल्लाह भी खरीदो फरोख्त कंदो आहे। बेशक अल्लाह जे ज़ात खरीद कयो। मौला तो छा खरीद कयो ऐं कंहिं खां खरीद? खुदा
तहां वापारी भी उन खां फुटियूं ख़रीद कंदव जेको ज़मीदार हूंदो हारी चोर खां सब को डिजंदो अदा भाई चोर हिन खां न कर बधाईंदो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात भी खरीदो फरोख्त कई आहे मगर ईमान वारन खां बेईमान खां न इन्नल्लाह अश्तरा मिनल मुमिनीन बेशक अल्लाह जे ज़ात ईमान वारन खां खरीद कयो अनफुसहुम उन्हनि जूं जानियूं ओबासी न दे फकीर पैसा न दी त मस्जिद में न दे ओबासी न दे अदा बियो को आहे मेमणो जो नालो वठा मता एकड़ो सूमरो दुख करे त मस्जिद मेमणो जी निशाने ते सूमरो निशाने ते नाहे अदा दोस्त आहे प्यारो असां जो दोस्त आहे इन करे पंहिंजन दोस्तन खे असां चवंदासीं अदा बियो को दोस्त नाराज न थी वञे इन्नल्लाह अश्तरा मिनल मुमिनीन अनफुसहुम व अमवालहुम अल्लाह ताला फरमाए तो बेशक अल्लाह जे ज़ात ईमान वारन जो जानियूं भी खरीद करे छडियूं त ईमान वारन जो माल भी खरीद करे छडियो मुजा मौला सेठ फुटियूं खरीद कंदो आ चेक दींदो आ सारियूं खरीद कंदो आ चेक दींदो आ पैसा न दींदा छो त हुते वरी 200 ॾियणा पवंदन चेक दींदो आ मुजा मौला जेका शे सेठ खरीद कंदो आ चेक दींदो वेंदो आ अल्लाह ताला फरमाए तो मां भी खुदा पांजे कुदरत जो चेक देई तो छड़े मुजा मौला केड़ो चेक तो दी अल्लाह ताला फरमाए तो बे अन लहुमुल जन्नत तू पांजी जान पांजो माल मां अल्लाह जे हवाले कंदो वञ त मां रब भी जन्नत जी बिशारत हुक्म तो खे दींदो थो वञा हाणे ॿुधा त दुनिया जो माल भलो या जन्नत फैसलो तोखे करणो आहे पर हाणे ईअं न थिए त जिथे मस्जिद ठाहियो चो यार इन्हे खे वठी अचो इहो कुझु चंदे पिनण जो मुड़ुस माण्हू आहे न मुंहिंजा दोस्त हरगिज़ न खुदा जो कसम हरगिज़ न लेकिन हिकड़ी हसरत अंदर में त मुझे महबूब जा उम्मती छो न अल्लाह जे राह में खर्च करे जन्नत खरीद करे इहा हसरत एक फकीर जे हैसियत में इहा हसरत त हर महबूब जो उम्मती वो कुछ न कुछ अल्लाह जे राह में कुर्बान करे पांजे आखिरत बनाए वठे पांजी कब्र सोहणी करे वठे पांजी आखिरत ठाहे वठे इंशाअल्लाह अल्लाह जी ज़ात पांजे महबूब जे सदके तवां सां जेको कुछ ॿुधो जो था अमल करण जी तौफीक अता फरमाए लेकिन हाँ सही बस अज ही हिकड़ो शेर बुध दुआए खैर घणी ड्रेग न हर मानू जी तमन्ना तवाई असा जी भी तमन्ना हर मानू चाहिंदो आ त मां कारोबार कया कारोबार जी जडे पछाड़ी थे हिसाब कया त मोजा लख घणा हो जा ए थींदो आ हर ईमान वारो भी तमन्ना कंदो आ त जडे मुझे पछाड़ी जो पहर अचे त मुझे महबूब जो कोई दीदार थे व्यापार इहो व्यापार हिन लफ्जन में शाला सिरांदी महबूब आवे शाला सिरांदी महबूब आवे शाला सिरांदी महबूब आवे वक्त निसात कलमा पढ़ावे शाला सिरांदी महबूब आवे शाला सिरांदी महबूब आवे वक्त निसात कलमा पढ़ावे शाला शाला सिरांदी महबूब आवे शाला सिरांदी कदमात ओहदे झुक झुक में पैसा
मिन्नता करे सा जावण है कदमाते ओंदे झुक झुक में पोए सा मिन्नता करे सा जावण न दे सा एक बारी सोना एक बारी ढोलना एक बार